सहाबी तो फरमाए नबी साईं मुखे पहरी नसीहत या फरमाई त कंहिंखे भी अल्लाह सां शरीक न कजां, चाहे तोखे कत्ल कयो वञे या बाहि में साड़ियो वञे। मजबूरी जी हालत में भी अल्लाह सां कंहिंखे शरीक नाहे करणो, मजबूरी जी हालत में। ऐं असांजे मुल्क जा मुसलमान, असांजे इलाकनि जा मुसलमान शौकिया तौर पंहिंजी मर्ज़ी सां ऐं इबादत सवाब समझी करे गैरुल्लाह के अल्लाह सां शरीक करनि। कंहिंखे औलाद नथी थे, सिद्धो गैरुल्लाह जे दर ते, चाहे उन जे लाइ केतिरी भी मुशक्क़त करणी पए, 7 रातियूं रहणियूं पइनि, 9 रहणियूं पइनि, 21 रहणियूं पइनि, जेतिरो भी उनके मुशक्क़त मिले, पर उनके औलाद खपे गैरुल्लाह जे दर खां। इहो छा आहे? पंहिंजी मर्ज़ी सां शिरक करण। ऐं नबी साईं फरमायो त मजबूरी में भी, कत्ल जी सूरत में भी शिरक नाहे करणो।